नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त कपरो में खबर ॾींदा कपरो में यूरिया बाण ब्लैक ते वकरो फर्टैलाइजर जो रोज़ानी बुनियाद ते खबर हलण बाद टीम के छापन जे इतला दुकानदारन के अगी मिली वही, जै सबब बाण ज़रिए दवाऊं जा दुकानदारन पंहिंजो दुकानूं बंद करे गुम थी वया। बे पासे आबादगारन बुधायो त बाण 1800 वारो 3200 में वठण ते मजबूर आयूं। कपरो इंतजामिया ऐं एग्रीकल्चर दुकानदारन का मिलियल आहिनि, हर बोरी ते कमीशन खाई रहिया आहिनि। प्रेशर है माल कंट्रोल रेट ते ॾिनो वञे, जीअं कंट्रोल रेट ते पर ईंदो त असीं ॾींदासीं न। कंट्रोल रेट ते अचे ई कोन पियो, माल सॼो लाइन तां अचे थो, लाइन ते मिले महांगो थो त वञे महांगो थो, असां लाइ परेशानी थिए थी। उन करे माल अपर सिंध मां अचे पियो, परियां अचे पियो, अपर सिंध आहे, मिरपुर ख़ासि आहे, जाम लाइन आहे। प्रेशर त हाणे इहो ई आहे माण्हुनि जो आहे त कंट्रोल रेट ते ॾियो, जॾहिं कंट्रोल रेट ते शइ ई कोन थी मिले त असीं कंट्रोल रेट ते किथां ॾियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।